अचो अचो चंद्र सेठ वियो वियो केॾो हाल आहे? मस्त मजे में। तव्हां ॿुधायो कहिड़ो हाल आहे? बस दुआ आहे सेठ, तव्हांजी हुकुम कयो। साईं मूंखे सलाह ॾियो, थोरे टाइम में मालामाल कीअं थीजे? अॼु जे ज़माने में पैसा किथे लॻाइजनि? सेठ अॼु जे टाइम में पैसा माना ॿुधायांव मां त ॾिसो, सोनो चांदी शेयर मार्केट बिटकॉइन म्यूचुअल फंड प्रॉपर्टियूं हिन में न विझिजो। त भाई किथे लॻायूं? सेठ मां तव्हांखे टे चारि ऑप्शन ॿुधायांव थो, तव्हांखे उहे साल जे अंदरि मालामाल कंदव एकदम। हा ॿुधायो भली ॿुधायो। सेठ ॿुधो, उल्हासनगर में बिल्डिंगूं जाम थियूं किरनि, प्लॉट ख़ाली आहिनि, उते तव्हां कॉम्प्लेक्स खोलो पंहिंजो, चंदुर कॉम्प्लेक्स। पोइ ॾिसो कीअं तव्हां मालामाल थियो। न भाऊ, असां किथे हिन बिल्डिंग लाइन एरिया में वेंदासीं? प्रॉपर्टी वठ ले नफ़रा खपनि न, ॿियो कुझु ॿुधायो। ठीकु आहे, हलो ॿुधो, हिकु गुंडनि जी टीम ठाहियो। छा गुंडा? न भाऊ, मां शरीफ़ माण्हू। अरे ॿुधो त सही, माण्हू उहे ॻोल्हियो जेके लॻनि गुंडा। उन्हनि जो कमु छा हूंदो, जेके उल्हासनगर वापारी आहिनि न, जंहिंजी पेमेंट रहियल आहे उन्हनि जी पेमेंट वठी ॾियनि। 50% वापारी खणे, 50% तव्हां खणो। ॾिसो कीअं तव्हां मालामाल थियो एकदम। सेठ हिते पंहिंजियूं पेमेंट क्लियर नथी थियनि, ॿियनि जूं उधार किथां क्लियर कंदासीं? ॿियनि जा मथियां सूर असां पालियूं? भाऊ इहे सभु आइडिया न ॿुधायो, कुझु यूनिक ॿुधायो। ॻाल्हि त सही आहे, मुंहिंजी पंहिंजी रहियल आहे। ॿुधो, यूनिक खपेव न? हा भाऊ तव्हां नेहरू चौक वेंदा आहियो? हा ट्रैफिक हूंदी आहे, हा ट्रैफिक में ॿी जालियूं गाड़ियूं खाईंदा आहियो? हा। न तव्हां आइडिया ॿुधायो भाई, आइडिया। सेठ उहो ई त प्रॉब्लम आहे, पार्किंग एरिया कान्हे, तंहिं करे त ट्रैफिक थिए थी हुते। त पोइ ॿुधो, हुते हिकु प्लॉट थो वठी ॾियांव, पार्किंग सेंटर खोलियो, चंदुर पार्किंग सेंटर, पर पार्किंग 30 त। पोइ ॾिसो कीअं तव्हां मालामाल थियो। भाऊ ॿुधायो ईंदा जीअं चंदुर 5 स्टार वारो, 5 स्टार होटल खोली आहे काई। कुझु सुठियूं आइडिया ॿुधायो भाऊ, मथे सूर न पालदा आहिनि। अहिड़ी आइडिया ॿुधायो जेका पैसा ऑन द स्पॉट डबल। भाऊ तव्हां पैसा डबल करे न, ॿुधो अॻियां अचो, पैसा खणो, आईने अॻियां रखो, पोइ ॾिसो कीअं तव्हां मालामाल थियो। कंहिं वटि हली आहियां, कंहिं पागल वटि हली आहियां, मुंहिंजा पैसा डबल त न कंदो, माइनस कंदो, माइनस। उथ चंद्र उथ। ॿुधो भाऊ ॿुधो, अगरि तव्हांखे बि पैसा डबल करणा आहिनि त पैसा खणो, जेरॉक्स मशीन में रखो, अॻे त ट्रिपल बि थी वेंदव। बसि बटन दबाए ख़ाली 3 कॉपियूं।